ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 16 में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के ॿुधाइनि पिया त जॾहिं श्री श्याम सुंदर जी उद्धव जी के ज्ञान ॾेई रहिया हुआ, तॾहिं उद्धव जी भगवान श्री श्याम सुंदर खां गीता बाबति हाल पुछियो, जंहिंमें भगवान ॿुधायो त हू कहिड़ी कहिड़ी जॻहि ते रहनि था ऐं सिर्फ़ु हिकु अध्याय जे अंदरि ई भगवान गीता जो मूल ज्ञान उद्धव जीअ खे ॾियनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 17 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे उद्धव के श्री कृष्ण जो चइनि जुगनि जो हाल ॿुधाइण। प्यारा भक्तों, उद्धव जी पुछियो त हे दीनानाथ, चइनि जुगनि में कहिड़ो धर्म वॾो हो, माण्हू कीअं रहंदा हुआ? श्याम सुंदर चयो त सतयुग सफ़ेद रंग जो हो, हिकिड़ो वेद हो ऐं ब्राह्मण खत्री वैश्य शूद्र चारई वर्ण उन रूप जो ध्यानु कंदा हुआ ऐं हिकिड़े ई वेद मूजिबि सभु कमु कंदा हुआ। त्रेता युग में यज्ञ अवतार जो ध्यानु करे यज्ञ थियण में ईंदो हो। हिकिड़े वेद मां 4 वेद यानी ऋग्वेद, यजुर्वेद, साम वेद ऐं अथर्ववेद तयारु थिया। ऋग्वेद, यजुर्वेद ऐं साम वेद जी क्रिया मूजिबि यज्ञ कंदा हुआ ऐं अथर्ववेद फ़क़ति मंत्र ऐं शास्त्र विद्या ॼाणण वास्ते आहे। हे उद्धव, ब्रह्मा जी पंहिंजे मुख मां ब्राह्मण, ॿांह मां खत्री, ॼंघा मां वैश्य ऐं पेरनि मां शूद्र पैदा कया। सन्यासी मुंहिंजे सर मां, ब्रह्मचारी मुंहिंजे हृदय मां, वानप्रस्थ मुंहिंजी चेल ऐं गृहस्थी मुंहिंजी ॼंघा मां पैदा थिया आहिनि। ब्राह्मण जो इहो धर्म आहे जो पंहिंजे मन ऐं इंद्रियनि खे वस में रखी आचार सां शुद्ध रहे। थोरो या घणो जेके धर्म जी कमाईअ सां मिले तंहिं ते संतोष करे मुंहिंजो तप ऐं ध्यानु कंदो रहे। कंहिंजे बुरे चवण सां दुख न करे, घणी तृष्णा न रखे, हरि भक्त थी कूड़ न ॻाल्हाए। जंहिं में एतिरा लक्षण हुजनि तंहिंखे पंहिंजे कर्म ते क़ाइमु सम्झणु घुरिजे। खत्रीअ जा लक्षण ही आहिनि जो उन जो मन तेजवान ऐं बदन बलवान हुजेसि, मन में धीरज धारींदड़ ऐं बहादुरी अहिड़ी रखंदड़ हुजे जो धक लॻण सां डिॼी न वञे। नौकरी ऐं ज़मीनदारीअ सां पंहिंजो कुटुंब पाले, पंहिंजी पहुच आहर दान ऐं दक्षिणा ॾेई साधन ऐं ब्राह्मणनि जी भक्ति रखे, सचे मन सां उन्हनि जी शेवा ऐं टहल करे। वेश जो धर्म ही आहे जो वापार, खेती ऐं महाजनी करे पंहिंजो कुटुंब पाले। रुपयनि पैदा करण जी ख़्वाहिश 8 ई पहर पंहिंजे मन में रखी पहुच आहर दान ऐं ॾखिणा ॾेई साधु ऐं ब्राह्मण जी शेवा कंदो रहे। शूद्र जो धर्म ही आहे त ब्राह्मण, खत्री ऐं वैश्य टिनी वर्णनि जी शेवा करण सां जेके मिलेसि तंहिं मां पंहिंजा ॾींहं गुज़ारे, घणी ख़्वाहिश न रखे। चई वर्णन के वाजिब आहे त
कंहिं जीव खे न मारीनि, चोरी ऐं बुरा कर्म वग़ैरह खां बचियो रहनि, कूड़ न ॻाल्हाइनि ऐं काम, क्रोध, लोभ ऐं मोह खे पंहिंजे वस में रखी अहिड़ा कम कनि जिन में संसारी जीव उन्हनि मां ख़ुशि रहनि ऐं को बि खेनि बुरो न चवे। ब्रह्मचारीअ खे घुरिजे त गुरुअ जे घर में रही दिलो जान सां उन जी शेवा ऐं आज्ञा में रहे। गुरुअ खे माण्हू न ॼाणी परमेश्वर सम्झे। स्त्रीअ जो बदन न छुए ऐं न उन वटि वेह ऐं न हिजामत लाराहे ऐं जेका बीख पिनी अचे सा सभु गुरुअ जे अॻियां अची रखे। जेके उहो ॾिएसि सो खाए। जे गुरु भोॼन न ॾिएसि त उन खां घुरणु वाजिबु न आहे। कामदेव खे पंहिंजे वस में रखी जेकॾहिं सपने में बि बिज किरी पवे त सनानु करे 10,000 गायत्री मंत्र जपे ऐं पंहिंजो तन ऐं मन गुरुअ ते फिदा सम्झे। का बि अशुद्ध शइ न खाए। विद्या पढ़णु ऐं गुरु ॾखिणा ॾियण खां पोइ गुरुअ खां मोकिलाए वञे। पोइ जे गृहस्थ करणु घुरे त पाण खां नंढी उमिरि वारी छोकिरीअ सां शादी करे। उहा बि जॾहिं महीने खां पोइ स्त्री धर्म बाद शुद्ध थिए, तॾहिं चोथें ॾींहुं उन सां स्त्री प्रसंग यानी भोग करे। गृहस्थी धर्म रखी संदसि दरवाज़े ते भिखारी या सन्यासी अचे, तंहिंखे कुझु भोॼन ऐं कपिड़ा ॾेई ख़ुशि करे ख़ाली मोटाइणु चङो न आहे। हाणे गृहस्थ आश्रम में ब्राह्मण जो उत्तम धर्म ॿुध त जेके दाणा अनाज जा खणण खां पोइ बनीअ में पिया रहंदा आहिनि, उहे चूंडे आणे भोॼन करे। दूध भिखिया यानी जेको खेसि ख़ुशीअ सां ॾिए उहो वठी उन मां पंहिंजो कुटुंब पाले। विचूं धर्म उहो आहे त विद्या पारण ऐं कथा वाचण ऐं यज्ञ कराइण सां पंहिंजा ॾींहं गुज़ारे। जॾहिं मथसि का तकलीफ़ अची पवे तॾहिं लाचार थी वापार ऐं नौकरी करे पंहिंजो कुटुंब पाले। ब्राह्मण खे पाण खां नंढे वरण जी शेवा करणु न घुरिजे। ब्रह्मचारीअ खे विद्या पढ़ण खां पोइ गृहस्थ जी ख़्वाहिश न हुजे त वन में वञी परमेश्वर जो भॼन ऐं तप करे। जेके खत्री या वेश मुंहिंजे प्राण रूपी ग़रीब ब्राह्मण खे खाधो ऐं कपिड़ा ॾेई सचे मन सां शेवा कनि था, तिन ते मां ॾाढो प्रसन्न थी मन घुरी दौलत ऐं संतान उन्हनि खे ॾियां थो ऐं क्षत्री राजा पूजा जे औलाद वांगुरु पालना करे ऐं उन्हनि जी दुख टारण सां संसार में जस पाए मरण खां पोइ भवसागर पार लंघे वञनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जे अध्याय 17 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।